पाण उन फकीर दावतिया के चयो तो बाहर दिस को सैयद सुम्यो पियो थी उन के वठी आए फकीर एक फकीर के उथारिया बाकेरा को चवे बिरोही आया को चवे पठान आया को चवे खुसो आया को चवे जखरो आया लो सबनी फकीरन के भी त जमाए दवाई हली त सैयद आही कोई छा क्या साईं के अर्ज के बुलाए ते मां सजी जमाए त को थारे एक को पुछवा सैयद तो कोने चिंद न आहे चंगी तरह चाचो वरी इन बटन फकीरन बेन के भी सॾु कयो भले अल्लाह जो नालो थव साईं बादशाह खट ते न था वियन सैयद के बोलियो तो वरी ओ जका ओता कई उन्हीअ जे ॿाहिरों के लीमन जा वणा जलसो जो खत्म कयो त शाह साहब ओ सादड़ी तबियत जो चई त हाणे हिते शामिल दो आए भला हिते समा तोरी पो सुबह जो हलियो वेंदुस फकीर हिकड़े वञी ॻोल्हे लधुस अबा केरा चई सैयद आया जेड़ी कुरान जो नालो थी उठी असा जो साईं न तो उथे बे सिधो वठी साईं जे हुजूर में आयस पाण फरमायो साईं तू असा मिली फकीर के चई त जा पैर धो वजू कराए न मुझे बिस्तरे ते सुमारियो मां कुरान ते तो चवा पियो त फकीरन दाहूं रड़ियूं कयूं साईं बियो कमरो खाली पियो आ साईं के भलो हंध था ॾियूं खिदमत में माण्हू था छॾियूं पाण फरमायो त न मुझो बिस्तरो ओडे इन्हनि जे मथों पड़ न पवंदा तॾहिं हिननि ठलनि जे मथों पड़ पवंदा साड़ में सड़ी मुआयो रे ॻाल्हि ॿुधी छॾ हे किताब आहिनि लाइब्रेरी हुतों को वठी हे किताब हीअं लॻा पिया आहिनि नाला लिखिया पिया आहिनि बुखारी शरीफ निसाई शरीफ अबू दाऊद शरीफ इब्ने माजा मिशकात तिरमिज़ी इमाम मोता मुस्नद इमाम अहमद बिन हंबल मुस्लिम शरीफ लिखिया पिया उस्ताद तो चवे शागिर्द के ते तो फलानो किताब खणी दे हिय दिसंदो हे ना वरी बे दे दिसंदो टे दे गोले नेठ वनी नहीं खणी आयो पर हिनी किताब के पोती वेड़ी पई हाने हे ये समझजन कुरान शरीफ पर उन्हें कुतुब खाने में पियो बा शागिर्द के उस्ताद तो चवे तो कुरान शरीफ खणी आने दे अजी हथ हुई हिन में विझंदो त हे पोतिया दे कूड़न के कब्र जो नालो निशान न हुंदो बा मगर सज्जन पानन के मथम अल्लाह पड़ बिठराइदो कुब्बा अडराइदो हथ मथे खड़ी करे सुभान अल्लाह चओ थकल है त मां तो सा बदल ना आया सही है या न अगते नबी असां फरमायो त अला व मम्मात अला हुब आल मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मात अल सुन्नत बल जमाअत न सुभान अल्लाह समझ हमें नबी साईं फरमायो त जेको आल बैत सा मोहब्बत रखी वफात करे वियो त वो अहले सुन्नत जमाअत ते वफात करे वियो
के मुबारक हो जाए। तो आले सुन्नत जमात में वफात करे वे दो बेकई टोले में न छो तो नबी असाया फरमावा त यदुल्लाह अलल जमाअत वमन शज़्ज़ा शुज़्ज़ा फिन्नार। नबी असाया फरमायो तो अल्लाह जे कुदरत वारो हथ जमायत ते आ पो जेको जमायत खां जुदा थियो सो जहन्नम में वियो। सनद सा हदीस मुबारक ॾेखारण जे लाइ तैयार आहियूं हैं। अञा भी सुने सरदार फरमायो त मन सल्ला वसाम फिल हरम वहुव मुबगिदुन li ahli बैती दखल अन्नार। नबी असाया फरमायो त जय नमाज पढ़ी जहे रोजा रखा हरम काबे में माता के न्यापो ॾिस करो तो या हेॾे होॾे ख्याल कंदो मयार मिलंदव ओॾो मुझो कुछ न बिगड़े सघंदो मां इहो मुलाया वाइज़ी बेटा ये फरमायो त तूं दुआ कयो में तुंहिंजे नेठ मूंखे शेर पढ़ाई बिडाई दो फरमायो त सर तूं दुआ कयो में त अॻियां शाल बणा धिकारे न छॾीन जो हथ में ऐब घणा किथे रुली नमरा महबूबन जे मेड़ में। बेशर में तो भिटाई जबे जबे ही तू न विसार मता तू बिन वने विसरी। अरे बेटा ये तर्जुमो तो कयो आहे त जे तो पे त भाइया से आयतू आहीन नियो मन लाइन प्रिया संधे पार वेही तू न विसार मता तू बिन वने विसरी लहुतनी जी सार जेके सार न तोखे सार जमाने जे मजे विच में रुखनो बिजलाए छड़ी ये न क्यों खुदा जो वास्तो था जमाने जो महबूबा जो कंखे न मान्या पो अचे जा नौशारो फेरोज हाफिज अब्दुल्ला हय वटा जे स्टाफ ते लथुसे पे एकड़ो मानू माखे मिलियो भेरिया माखे काडे थो ने मां जो वञा तो नौशा चई त उते एकड़ो मुजो दोस्त थो रही इनी खे त न्यापो दी जाए मोजो माचो केड़ो न्यापो जास चे चे जा सज सिजल थे काडे न वने मा तुजो मेहमान अरे सही जेडी मल जो मा चे हिन के बुधायो तो 5 5 8 8 10 कदम जो उड़ा में भाकुर पियो पाए चुंगी निल तो पियो वथे जाए न रहे जाते बिहारे को बता दिल घुरियो हो चुको माशूक वरी रखी रखी मा के चवे तो चाय पी तो चाय ना है पे बोतल पी न जामे श्री तो पिया वे तो सही न भला पियो तो तोखे कुछ न चाहिए न भला मानी बानी कया चाहिए तो मानी भी करे माचो बाबा खुदा जो नालो की मुझी जान छड मा के रुगो चाहिए तो चे जा ते हुए मा सजल थे तो बड़ा अच्छा सिजुलहन वारो थियो है इंतजार में लुंगु कडियो बिठोवा आओ तो हेडो मीह लहाई खकरा चेविया हे रोड द हाने ठया है थदो साह परे मथे तो दिसी करे चवे त ऐ अबरे करम थम थम के बरस ऐ अबरे करम थम थम के बरस इतना न बरस कि वो आ न सके बाकी जब वो आ जाए तो वो खुल के बरस
वो इतना तो बरस के वो जा न सके। असली रास्ता बाड़ बोड़ करे छड़ वो मुखे चवे त यदा हाने मी उठी वाला रात भला दो वट रही तो पाऊ हे जमाने जूं गालियूं खुदा जी चंगाई थे बा अल्लाह जे रसूल जी हदीस पंजतन पाक जो शान बयान अञा चइबो आहे बेलियाड़े मच्छर आहिनि जॾहिं चकू ने विधी खनी कन में घिरे घिरे पोइ हेॾे कई ईअं न कयो। अरे कछाला करे तव्हांजे कान त अचूं था मुंहिंजा बाबा साईं। इन्हीअ में ॿियो कुझु न थींदो। जमायत जो हेॾे लवणो लॻो हेॾे ख्याल भया मुक़रर जी दिलि टुटी पवंदी उन्हीअ खां वाइज़ न हलंदो। नबी साईं फरमायो त जेको आल बैत सां मोहब्बत रखी वफ़ात करे वियो वो आले सुन्नत जमात ते वफ़ात करे वियो। हाणे या सुभान अल्लाह जे ॻाल्हि हुई त कयो बगैर हीअं कंद त न करे वियो न सिधा करे वियो कंद। शाबाश। हाणे उन्हीअ खां बाद में वरी नबी साईं फरमायो त अला वम्मात अला बुक्स आल मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा यौमल क़ियामत मकतूबन बैन ऐनिही आयस मिन रहमतिल्लाह। नबी साईं फरमायो त जेको मुझे अहल बैत सां बुक्स रखी दुश्मनो रखी हसद रखी साड़ रखी मरी वियो वो क़यामत जे ॾिहाड़े ईंदो त उन्हीअ जे अखियुनि जे विच में लिखियल हूंदो त हे शख्स अल्लाह जे रहमत का ना उम्मीद आहे। अला व मम्मात अला बुक्स आल मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लम यशमुर आइहतल जन्नत। नबी साईं फरमायो त जेको मुझे अहल बैत सां बुग़्ज़ रखी मरी वियो उन्हीअ खे बहिश्त जी बूई न ईंदी। अला वम्मात अला बुक्स आल मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मात काफिरा। नबी साईं फरमायो त जेको मुंहिंजे अहल बैत सां अदावत रखी बुक्स रखी मरी वियो काफिर थी मरी वियो। अली सां नथी पवे से पांजा मुल्ला था बड़न से और अली जेको नबी जे शहर इल्म जो दर फातिह खैबर फातिमा ज़हरा जो वर वलियन जो सरदार अली का इश्क मुकद्दर संवार देता है और अली का बुग़्ज़ तो चेहरा बिगाड़ देता है। अली के जिक्र को अदना न समझो ऐ मुनकिर। अली वो है जो एक हाथ से खैबर उखाड़ देता है। खुश थे वरी ॿियो बि ॿुधो बस हाणे कानून ॿियो बिगड़ी जी चवे तो त महशर में हुब्बे अली का टेस्ट होगा जो पास होगा वो बेस्ट होगा। अली के दर का भिखारी वहां चीफ गेस्ट होगा। जो रखता है दिल में बुग़्ज़े अली वो यजीद के साथ अरेस्ट होगा। न ॻाल्हाईंदो अल्लाह पुॼंदो।
शाबाश जेको अली सा बुग़्ज़ रखी मरी वियो काफ़र थी मरी वियो खोले ॾिसो वञी तफ़सीर रूहुल बयान हनफी आयो ॾिसोस वञी जे ग़ैर मुक़ल्लद आयो त वञो समुंड टपी परते हाणे हीअ वरी मदीने जे साईं जी फ़ैसला कुल हदीस मुबारक ॿुधो ॿई हथ मथे खड़ो त पोइ ॿुधाया अन ज़ैद बिन अरकम रज़ियल्लाहु तआला अन्हु قال قال رسول الله صلى الله عليه وسلم إني تارك فيكم الثقلين ما إن تمسكتم به لن تضلوا بعدي أحدهما أعظم من الآخر كتاب الله حبل ممدود من السماء إلى الأرض وإترتي أهل بيتي ولم يتفرقا حتى يرضى على الحوض فانظروا كيف تخلفوني فيهما हसन हुसैन जे नाने फरमायो त मां तव्हां में ॿ शयूं छॾियूं थो वञा जेकॾहिं तव्हां उन्हीअ खे चुपड़त त हरगिज़ गुमराह न थींदव मूं खां पोइ कहिड़ो आसान तरीक़े सां थो सम्झायां नबी साईं फरमायो त मां तव्हां में छॾींदड़ आहियां ॿ शयूं घणियूं जेकॾहिं तव्हां उन्हीअ खे चुंबड़ंदो त हरगिज़ गुमराह न थींदव मूं खां पोइ असां बि अर्ज़ कयो त सुहिणा उहे कहिड़ियूं शयूं आहिनि नबी फरमायो द अहदुहुमा अअज़म मिनल आखर हिकिड़ो ॿिए खां वधीक अज़मत वारो आहे हाफिज़ अब्दुल हय्य हाफिज़ हज इन्हनि जे ॿिन्ही मुतालिक़ मां पुछां थो मुमताज़ खां त ॾे ख़बर हाफिज़ अब्दुल हय्य ऐं हाफिज़ हज जे बारे में छा थो चवे साईं हिक ॿिए खां वधीक अरे ॻाल्हायो न था महबूब का असा भी पुछन त साईं उहे कहिड़ियूं शयूं असां में छॾियूं थो वञे नबी साईं फरमायो त अहदुहुमा अअज़म मिनल आखर हिकिड़ो ॿिए खां वधीक अज़मत वारो आहे असाबन अर्ज़ कयो त महिरबानी थे नानन जे ॿुधाइण जी नबी फरमायो त किताबुल्लाह हब्लुम ममदूदुन मिन समाय मिनल अर्द हिकु अथव अल्लाह जो किताब क़ुरान डिघो रसो आसमान खां वठी ज़मीन ताईं व इतरती अहल बैती ऐं ॿी अथव मुंहिंजी औलाद अहल बैत वलम यतफरका नबी साईं फरमायो त इहे ॿई क़ुरान ऐं आल बैत हिक ॿिए खां जुदा न थींदा आल बैत पंहिंजे नाने जो चवण मञो फरमान आली शान तव्हांजे नाने जो बा तहां जो कम मकानन में ना है बेहण तहां जी जायदाद मस्जिद ऐं क़ुरान क़ुरान तहां जे घराने ते लथो पंहिंजे नाने जा पंहिंजा कपड़ा के सुञाणो असां शेखन खे ऐं मेमुनन खे छो फासायो अथव
सैयद ज़ादा आयो शहज़ादा आयो ताजो छा वञे भंगिन सां चरसन सां इहो ॾाजो भंगिन जो चुहड़न जो वञी उहे पियन ताजो छा वञे शराबन सां तवा जो बाबो अली तो चवे त शराब जो हिकड़ो कतरो दरिया में किरे दरिया सुकी वञे दरिया जे बेट में सावक गाह फुटे मां अली जी बकरी वञी वो गाह चरी अचे त मांखे बकरीअ जो खीर पियणो हराम जरूरत पवंदी असा के मार जो मुचड़ा हणो पेरे पवंदा सु न्याणियूं कुरान खणी भीतर ते ईंदा सु त साईं तमाम मुसल्ले ते हली बिहो त असां तव्हां जे कढ नमाज़ पढ़ूं नबी फरमायो त कुरान ऐं आल बैत ये पाण में जुदा न थींदा ऐं हिकड़ी वरी खास हदीस अली जे लाइ नबी फरमाई त अलीयुन मअल कुर्बान वल कुर्बान मअ अलीयुन ला यफ्तरकान हत्ता यरदा अलल हौज अली कुरान सां गॾु कुरान अली सां गॾु ॿई पाण में जुदा न थींदा मुंहिंजे हौज कौसर थी अचे मासां मिलंदा अली जो तो कुरान सा एडो शौक घोड़े के सिंगारे दुल के रिकेब में पैर रखे अलहम्द पढ़ी बिस्मिल्लाह करे अलिफ लाम का कुरान शुरू करे लाग वराए बिया रिकेब ते मौला जो पैर पचे त 30 सिपारा कुरान जा पढ़ी वने अने मानन पुछस त साईं असा जो अकुल कम नथो करे इए वरी किए हुंदो असा के समझाए एतरी जल्दी में भलो हाफिज़न तने 4 कलाक 5 कलाक वठदा न त 7 8 10 कलाक शबीनो सजी रात मसा था वनी पूरो कन घोड़े ते चढ़ण सा 1 मिनट भी नथो लगे तवा सजो कुरान था पूरो कयो पाण फरमायूं था दा पूरो कुरान इन्हीअ जे करे थो कया जो तहां जी ज़बान कुरान पढ़ंदी आ अली जो वार वार कुरान पढ़ंदो हथ मथे खणो पो मां तॾहिं थो कुरान जो ख़त्म पूरो करे वञा हिते भी स्वारी अॻिते भी स्वारी जेतिरो वॾो इम्तिहान एतरो वडो इनाम आहे या ना है पो नबी साईं फरमाइश द इज़ा कादत यौमुल क़ियामत कुंत अंत व वलदुक अला खैलिन बुलकिन मुतव्वजतिन बिदुर्र वल याकूत फयअमुरुल्लाहु बिकुम इलल जन्नत वन्नास यनजुरू नबी साईं फरमाइश हैदर जडे क़यामत जो दिहाड़ो थींदो तो तू ऐं तुंहिंजा पुट हीरन ऐं याकूत सां सिंगारियल चिट कमरन घोड़न जे मथां सवार थींदा शाबाश तव साईं जे सदके मुंहिंजी इज्जत रखी तव अल्लाह ॿिनी जहानन में इज्जत वारो कंदो क़यामत जो जॾहिं दिहाड़ो थींदो त अली तूं ऐं तुंहिंजा पुट हीरन ऐं याकूत सां सिंगारियल चिट कमरन घोड़न जे मथां सवार थींदो पो मुंहिंजो रब तव्हां खे चवंदो त हाणे वञो जन्नती नौजवानन जी सरदारी वञी संभालियो जेड़ी मल तव्हां एॾे मर्तबे सां इज्जत सां ताज़ीम सां तौक़ीर सां तकरीम सां जेड़ी मल उन्हनि घोड़नि जे मथां सवार थी जन्नत ॾे हलंदो त सॼे हशर जे मैदान जा माण्हू पंहिंजा परावा सजण दुश्मन वेठा तव्हांजे शान खे ॾिसंदा वाह अली तुझो तुल तुल वाह हसन तुझो घोड़ो वाह हुसैन तुझो घोड़ो अदा सुभान अल्लाह पाबंदी दवा अल्लाह
या ज़बान अल्लाह साईं तमा असा खे ॾिनी आहे सुभान अल्लाह चवण जे करे त सुभान अल्लाह मां कुदरत जे फिक्र करे रुगो सुभान अल्लाह चवंदो तॾहिं बि बेड़ो तारे विझंदो सा ते ब मिसरा जर याद अचे बयान बिन सां अॻिते हलण ॼन कोन था हेॾो हदीस बि अञा फैसले वाला लफ़्ज़ रहिजी विया आहिनि ऐं 12 बि थी विया आशिक तो चवे त पियासन लाइ पिया लो भर अली हैदर हिननि माननि ते निगाहूं कर अली हैदर ज़मीननि ऐं ज़माननि में उभन ऐं आसमाननि में करे दुल दुल तुंहिंजी फर असां को चढ़ी वियो हाणे मां कहे अल्लाह वारे जो वरी को डंग लॻेव त महबूब जी उम्मत जा भला रहियो अबा हाणे हिते पंहिंजो हाजी कमाल सां कोई न ॻाल्हाए बस करे वियो सॼो ॾियारो लोड़ियो थिए वीचारे घणो हाणे बि कन में सुस फुस था कनि अलाए छा था चवनि त बूटियूं नंढियूं कयूं या वॾियूं कयूं पियासन लाइ पिया लो भर अली हैदर हिननि माननि ते निगाहूं कर अली हैदर ज़मीननि ऐं ज़माननि में उभन ऐं आसमाननि में करे दुल दुल तुंहिंजी फर अली हैदर तूं हसनैन जो बाबो ॼमण जी जाइ भी काबो नबी तोखे ॾिनी दुख्तर अली हैदर कुही खिनज़ीर खैबर जा मिली विया लाफता दर्जा कयो सरदार तोखे सर अली हैदर असां ते जो पवे मुश्किल सिगोई सो करे दे हल इहो कजो वणंदो त कोन घड़ा त कननि में हथ विझी हीअं आङुर ॾींदा तोबा कन बंद कर भेड़ा कन बंद कर असां ते जो पवे मुश्किल सिगोई सो करे दे हल छो त तूं मुश्किल कुशा हैदर अली हैदर सनाई खे दुखन गारियो बुडल बेड़ो अची तारियो सवाली थी धणीअ जे दर अली हैदर हिकिड़े दफ़े ऐलान कयई सलूनी अम्मा दून अल अर्श मां अली बीठो फर्श ते आया अर्श जूं ख़बरूं पुछो त ॿुधाया अल्लाह त हिकिड़ो शख्स उथी बीठो मौला खे अर्ज़ कयई त हल रअयत रब्बक या अली जे पंहिंजे दावा में सचो मां त मूंखे ॿुधाए त जंहिं रब जी तूं इबादत करे थो उन्हीअ खे ॾिठो थी अली फरमायुसि त मां कुल्तु अअबुदु रब्बन लम अराह मां न कंदो आहियां इबादत उन्हीअ रब जी जंहिंखे मां न ॾिठो हुजे जेॾी महिल
इबादत में भी दो वायास त अर्ज कंदो वायास त तू सामने आ त मैं सजदा करूं तू सामने आ तब मैं सजदा करूं तब लुत्फ है सजदा करने का बाकी तू और कहीं मैं और कहीं तेरे नाम का सजदा कौन करे हाने यको गुया की सकदो भज रोड नहीं त खबर पवई शाबाश ये चई वो पान मौला लिया फरमाइश लम तनागुल उयून बेमुशाहिदतिल उयून वलाकिन रहतिल कुलूब हे अखियों न ॾिसंदियूं आहिनि उन्हीअ रब खे पर उन्हीअ खे दिलनि वारियूं अखियूं ॾिसंदियूं आहिनि जंग में तीर लगे असाबिन कढियो पई तकलीफ़ पई शेर खे थे पाण फरमायो त हाणे न कढो मां नमाज में बिया पो कढो अल्लाह अकबर तकबीर वही वई वडी तकलीफ़ सा साईं मौला जो तीर कढियो छिके सलाम वराई सजो मुसलो रत सा भरियो पियो वा चई हे चाहे चई साईं ता फरमायो त ये तकलीफ़ सा तीर कढियो वा चवे तो रब जो कसम माखे खबर ना है ॾाढो हिकिड़ो आलीशान शहर हाणे फ़ैसिलो ॿुधो ये ॻाल्हि विसरी वेंदी त मुंहिंजे तकरीर जो ग़र्ज़ फौत थी वेंदो आल बैत ऐं क़ुरान ॿई पाण में जुदा न थींदा एस ताईं जो मुझे हौज़ कौसर ते गॾिया ईंदा ऐं अचे मूंसां मिलंदा पोइ नबी फरमायो तो फंसुरू कैफ तखलुफूनी फीहिमा पोइ तव्हां ॾिसो त कीअं था गुज़ारियो अम्हा इन्हनि ॿिन्ही सां ॾिसो तव्हां कीअं था गुज़ारियो इन्हनि ॿिन्ही सां हाणे हूअं त घणा टोला थी विया पर मशहूर वहाबी शिया सुन्नी वहाबी जेको पाण खे सुन्नी चवराए उन्हीअ खे चयो त या रसूल अल्लाह चओ जे चवे त पोइ मञेसि त सुन्नी आहे जे न चवेसि त कढी छॾेसि ॿाहिरि बाबा सुन्नी उहो वा जेको लबैक या रसूल अल्लाह चवे शाबाश हाणे ये टे टोला थी विया हिकड़ा चुंबड़िया कुरान खे आल बैत खे छॾे ॾिनो ॿिया चुंबड़िया आल बैत खे कुरान खे छॾे ॾिनो सुन्नत जमायत खे मुबारक हुजे जो रसूलुल्लाह जा ॿई ॾिनल तोहफ़ा भाकुर में करे खणी अखियुनि ते रखी शाबाश हिकिड़ी हदीस याद कई थमे अल्लामा सखावी जो किताब ॾाढो अजीब गरीब इस्तिजलाब इर्तिकाइल गुरफ बिहुब अक़रबाइर रसूल व ज़ब्ब शरफ उन्हीं में हदीस आदि थई इस्तौसू बिअहल बैती खैरन फइन्नी उखासिमुकुम अन्हुम गदन वमन अकुन खस्मुहु अक़सिमुहु वमन अक़सिमुहु दखल अन्नार नबी साईं तो फरमाए त मां तव्हां उम्मत खे वसीयत थो कयां पंहिंजे अहल बैत जे लाइ भलाई जी अल्लाह
बेशक क़यामत जे ॾींहुं मां इन्हनि जे मुतालिक तव्हां सां झेड़ो कंदुसि ऐं जेको इन्हनि सां दुश्मनो कंदो मां मुहम्मद उन्हनि जो दुश्मन आहियां ऐं जेको इन्हनि सां दुश्मनो कंदो उहो बाहि जहन्नम में दाख़िल थींदो। पढ़नि बि अथा वॾा वॾा पाण खे आलिम दीन था सॾाइनि मुफ्ती था सॾाइनि पर हक़ीक़त जे मथो पर्दो रखियो अथनि। सिज तरीअ हेठों न लिकंदो तो जेकॾहिं माण्हुनि खे पैसनि रोकण जे लालच में अचे करे ऐं कंहिंखे ज़ईफ़ चई कंहिंखे ग़रीब चई त भली वञी चओ पर आशिक़ ईंदा त तूं 12 महीना तबलीग करजे हिक धक में न टोड़ी त पोइ असां दस्तगीर जा मुरीद आहियूं। शाबाश हाणे अल्लाह रब्बुल आलमीन मुझो चमन ता जो बुधण कबूल फरमाइंदो। साईं भी थकल आ ॾाढो मां भी ॾाढो थकल होस। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह पर हुक्म अखिन ते रखियो में कल जल संग मोट सुमार मजा करे पहुचो मां हाज़िर साईं मां अचा तो हलऊं था पांजी जमात ऐं पांजो हाजी कमाल खान ऐं उन्हीअ जा बचड़ा नाले मिठे वारा ॾींदा आहिनि मोहब्बत ॾींदा आहिनि पर जमायत भी अल्हम्दुलिल्लाह कुल भाॼो कण आया ई कुल आशिक़ रसूल जमायत अचे पड़ता।